अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त उहो केरु आहे जेको आसमान ऐं ज़मीन मां तव्हांखे रोज़ी ॾींदो आहे, या उहो केरु आहे जेको कननि ऐं अखियुनि जो मालिक आहे, ऐं उहो केरु आहे जेको जीअरे खे मुअल मां ऐं मुअल खे जीअरे मां कढंदो आहे, ऐं केरु आहे जेको जहाननि जे हलाइण जो इंतज़ाम मामलात जी तदबीर कंदो आहे। बस यकीनन चई ॾींदा त अल्लाह। चओ त पोइ तव्हां अल्लाह खां शिरक करण खां नथा ॾिजो, बस उहो ई त तव्हांजो हक़ीक़ी रब आहे। सो हक़ खां पोइ गुमराही खां सवाइ ॿियो छा रहियो? पोइ तव्हां केॾां फिराया या भुलाया पिया वञो। उन तरह ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब जी ॻाल्हि फासिकन यानी नाफरमानन, बदकारन ऐं सरकशन लाइ सही साबित थी त बेशक उहे कॾहिं बि ईमान आणण वारा न आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त अव्हांजे महबूदनि मां को आहे जेको मखलूकात जी पैदाइश जी इब्तिदा कंदो हुजे ऐं वरी उनखे ॿीहर या बार बार पैदा करे सघे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अल्लाह ही मखलूक खे पहिरियां बि पैदा कंदड़ आहे ऐं वरी बि उनखे उहो ई ॿीहर पैदा कंदो। पोइ तव्हां केॾां भटकाया या उबता फिराया वञो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ, छा तव्हांजे शरीकनि मां को अहिड़ो आहे जेको हक़ ॾांहुं रहनुमाई करे, सही रस्तो ॾेखारे? ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त अल्लाह ही सही रस्ते ॾांहुं रहनुमाई करे थो। छा पोइ जेको सही राह जी रहनुमाई करे थो उहो हिन ॻाल्हि जो ज़्यादा हक़दार आहे त उन जी पैरवी ऐं ताबेदारी कई वञे, जेको खुद बि रस्तो नथो लही सघे सिवाइ उनजे जो हुनखे रस्तो ॾेखारियो वञे, यानी हू खुद बि मोहताज आहे। खेसि को रस्तो ॾेखारे ऐं उन जी रहनुमाई करे। पोइ ए इंसानो, तव्हांखे छा थी वियो आहे? अव्हां कहिड़ो ऐं कीअं था फ़ैसिलो करियो? ऐं उन्हनि माण्हुनि मां घणा रुगो गुमान यानी क़ियास ऐं वहम जा पोइ लॻ आहिनि। यकीनन गुमान यानी क़ियास आराई ऐं वहम हक़ जे मुक़ाबले सची ॻाल्हि जे सम्झण में कुझु बि कम नथो अचे। बेशक हू जेकी कुझु कनि था सो अल्लाह चङी तरह ॼाणींदड़ आहे। हीउ क़ुरान को अहिड़ो न आहे जो अल्लाह खां सवाइ घड़ियो वञे, यानी मुमकिन ही न आहे जो गैरुल्लाह जी तरफ़ खां घड़ियो वञे, बल्कि ही त जेको कुझु अॻु में नाज़िल थी चुको आहे तंहिंजो तस्दीक कंदड़ ऐं अल किताब यानी अल्लाह जे समूरनि किताबनि जी तालीम जो तफ़सील पिण आहे। इन में को बि शक न आहे त ही जहाननि जे पालणहार तरफ़ां नाज़िल कयल आहे। उन खां पोइ बि छा माण्हू चवनि था त उहो क़ुरान हिन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण घड़ियो आहे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ, भला अहिड़ी हिकु सूरत ठाहे ॾेखारियो तव्हांखे खुली आछ या चैलेंज आहे, ऐं अहिड़े क़ुरान ठाहिण लाइ अल्लाह खां सवाइ जंहिंखे मदद लाइ सॾे सघो सॼो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। बल्कि असल हक़ीक़त इहा आहे त जेका शइ सनन नाक़िस इल्म ऐं सम्झ में ई न आई ऐं जंहिंजी हक़ीक़त बि अञा मथिन ज़ाहिर न थी आहे, तंहिंखे उन्हनि हरू भरू खणी कूड़ो ॼातो। अहिड़ी तरह अॻिन क़ौमनि बि असांजे सचे कलाम ऐं खुलियल निशाननि खे कूड़ो कयो हो। पोइ ॾिस त अहिड़नि ज़ालिमनि जो हशर कहिड़ो थियो। उन्हनि मां को उन अल्लाह जे कलाम क़ुरान ते ईमान आणे थो ऐं उन्हनि मां को उन ते ईमान नथो आणे। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो रब शरारतनि ऐं फितने करण वारनि फसादनि खे खूब ॼाणे थो।